सो इक़बाल इन जे अंदरि स्ट्रेस कयो ऐं हुन सां गॾो गॾु ॿियो इक़बाल इहो चवणु चाहियो त फ़िज़ाए बद्र पैदा कर फ़रिश्ते तेरी नुसरत को उतर सकते हैं गिरदों से कतार अंदर कतार अब्बी। फ़िज़ाए बद्र पैदा कर, उहा फ़िज़ा पैदा कर जिन जे अंदरि चंद मुसलमाननि जो अल्लाह जी ज़ात ते एतिरो यकीन आहे त उन्हनि जे साम्हूं लश्कर तमामु घणो आहे पर उन जे बावजूदु ख़ौफ़ न आहे, यकीन कामिल आहे। नतीजो इहो थो निकिरे जो आसमाननि मां मदद अचे थी। त इक़बाल जो चवणु इहो आहे त तूं उहा फ़िज़ा पैदा कर, उहो यकीन पैदा कर, अल्लाह ताला जी ज़ात ते एतिरो ट्रस्ट पैदा कर, इश्क़ मोहम्मद जे अंदरि एतिरो अॻिते थी त तुंहिंजी नुसरत जे लाइ, तुंहिंजी कामयाबी जे लाइ फ़रिश्ता आसमाननि खां अॼु बि लही सघनि था, अॼु बि दे कैन हेल्प यू आउट। पर उन जे लाइ ज़रूरी आहे त पहिरियां क़ुव्वत इश्क़ से हर पस्त को बाला कर दे, दहर में इश्क़ मोहम्मद से उजाला कर दे। त हिन दुनिया में उजालो हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं असां वटि उहो न आहे त शायदि असां जिन बुराइनि में, जिन ग़लतियुनि में, जिन पस्तियुनि में अॼाया आहियूं शायदि न खटे सघूं, उन मां शायदि न निकिरी सघूं। द ओनली सॉल्यूशन दैट आई थिंक उहो इश्क़ मोहम्मद ई आहे। जंहिं ॾींहुं हिन क़ौम जे अंदरि इश्क़ मोहम्मद पैदा थी वियो, सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इश्क़ रूह ताईं रासिख़ थी वियो, उन ॾींहुं हिन क़ौम खे बुलंदी खां कोई बि नथो रोके सघे। मशहूर ज़माना शेर भी है इकबाल जो कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे, ये जहाँ चीज़ है क्या लोहो कलम तेरे।